इंसानी जिस्म में दुन खे एतिरी अहमियत नाहे ॾिनी, पर माउ जे पेट में ॿार खे उन जे जिस्म सां ॻंढींदड़ ही नाली ॾाढी ख़ासि आहे। हुन जे ज़रिए ई माउ जे रहम में ॿार खे ग़िज़ाइयत मिलंदी आहे ऐं पैदाइश खां पोइ उन खे कटे धार कयो वेंदो आहे, जेका कुझु ॾींहनि खां पोइ सोढ़ी थी वेंदी आहे। पर अव्हां खे हैरानी थींदी त अव्हां जे दुन में उहा नाली एतिरी नंढी नाहे जेतिरी अव्हां खे नज़र अचे थी। ही उहो मक़ाम आहे जिते रत जूं नालियूं ॿारनि ताईं रत पहुचाईंदियूं आहिनि ऐं वापसि कंदियूं आहिनि। जॾहिं इंसान माउ जे पेट में हूंदो आहे त दुन ते उहा नाली मौजूदु हूंदी आहे, जेका माउ जे रहम जी अंदरूनी भित जे नाले सां वञी मिलंदी आहे। हुन खे जैनियन खे रहम में ग़ज़ा ऐं ऑक्सीजन मिलंदी आहे ऐं उन जा फज़लात ख़ारिज करण में बि मदद मिलंदी आहे। साइंसी शाहिदिन मूजिबि हुन नाली खे कटण जे कुझु मिंटनि ताईं ॿार खे 80 खां 100 मिलीमीटर रत मिलंदी आहे, जेका ॿार जी वाध वीज ते हाकारी असर विझंदी आहे। पैदाइश खां पोइ जॾहिं नाली खे कटियो वेंदो आहे त नंढड़ो उभार नज़र ईंदो आहे, जेको ज़ख़्म ठीक थियण खां पोइ निशान छॾींदो आहे ऐं दुन ठही वेंदो आहे। हूअं त अक्सर माण्हू सम्झनि था त दुन जहिड़े नमूने डॉक्टर कटींदा आहिनि अहिड़ी शिकिल में रहिजी वेंदो आहे, पर ईअं नाहे। बुनियादी तौर ते दुन माउ जे रहम में ॿार जे पखेड़ ते भाड़े थो। दुन जी शिकिल कहिड़ी बि हुजे, उहो यकीनी आहे त असां मां घणनि माण्हुनि खे उन बाबति ॼाणण जी ज़रूरत नाहे पवंदी, पर तिब जे शोबे जे माण्हुनि खे ख़बर हूंदी। हुन खे मादे जे मर्कज़ जी हैसियत सां बि ॾिठो वञे थो। दुन वेझो रगूं जिस्म जे अंदरि गर्दिशी निज़ाम जो हिसो बणिजी वेंदियूं आहिनि ऐं उतां रत मसाने ऐं ॿियनि हिसनि में वेंदी आहे। क़दीम ज़माने जा माहिर दुन ज़रिए मर्ज़नि जो पतो लॻाईंदा हुआ। आगाटे दौर में चवंदा हुआ त दुन लही वेंदो आहे। एलियोपैथी या ॿी साइंसी ॼाण में दुन पंहिंजी जाइ तां हटण जो को ज़िक्र नाहे। उहा ॻाल्हि बि दुरुस्त आहे त ईअं थींदो आहे ऐं उन जो सबबु आम तौर ते ॻरो वज़न खणण या सख़्त मेहनत या वधीक खाइण जे करे थी सघे थो। दुन में मेर मिटी, कपड़नि जी कपह या ॿियूं शयूं गॾिजी वेंदियूं आहिनि या खल जा मुअल सेल्स बि नज़र ईंदा आहिनि, जेकी विंझण ते निकिरी वेंदा आहिनि।